मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, हर जाइ ते फ्रॉड थियनि था, पर कोर्टुनि में बि अनेक क़िस्म जा अहिड़ियूं शादी थियल जोड़ानि जा फ्रॉड साम्हूं अचनि था जिन खे ॾिसंदे करे ज़हन चकराइजी थो वञे। मां फ़रियादी जो वकील हुजां, उन शादी कई, 3.5 लख रुपया शादी में ॾिनई, 1 लख रुपया उन एजेंटनि खे ॾिनई जिन हुन जी शादी कराई। 4.5 लखनि रुपयनि में हुनखे ज़ाल पई। उहा ज़ाल हुन वटि 2 ॾींहं रही फ़क़ति। 2 ॾींहंनि में जीअं उहो सुबुह जो 2 ॾींहं ते 2 ॾींहं गुज़ारे 3 ॾींहं ते मार्केट में वियो, बाज़ार में, त कुझु ख़रीद करे अचां। कुटड़ी जे बाज़ार में वञण खां जॾहिं वापसि थी घर पहुतो त हिन जी घरवारी कोन हुई। निकाह करण वक़्तु हुन पंहिंजो नालो अंबर ॿुधायो हुयो। ज़ाल जेका जंहिंसां करे पई उनखे चई त मुंहिंजो अंबर नालो आहे, मुंहिंजे पीउ जो नालो मोहम्मद ख़ान आहे ऐं मां ज़ाती भट्टी आहियां ऐं कुंवारी आहियां। लेकिन जॾहिं उहा भॼी वई, हिन सां बेवफ़ाई करे वई, त हिन FIR कटराई। जॾहिं हिन FIR कटराई, छोकिरी गिरफ़्तार थी, एजेंट बि गिरफ़्तार थिया। उन एजेंटनि में 2 मायूं बि हुजनि। जॾहिं एजेंटनि में उहे 2 मायूं हुजनि त ज़ाहिर थियो कोर्ट में त हिन जूं 2 शादियूं अॻ में बि थियल हुयूं, जिन खां कोर्ट में हू तलाक वठी चुकी आहे। हिकिड़े खां मुड़ुसु जंहिंजो नालो हुउसि मोहम्मद अयूब, ॿिए मुड़ुस जो नालो हुउसि अब्दुल गनी। ऐं उते हिन ज़ाहिर कयो हुयो हिकिड़ी जाइ ते पंहिंजो पाण खे शबनम ऐं ॿी जाइ ते शबाना। हिकिड़ी जाइ ते हिन धीउ ॾेखारी गाज़ी ख़ान जी, ॿी जाइ ते हिन धीउ ॾेखारियो हुयो पंहिंजो पाण खे अब्दुल नबी। हिन पाण खे ॾेखारियो त मूंखे पीउ कोन्हे को, लेकिन हिन जो पीउ जीअरो हुयो। हिन पंहिंजे उते भाउ खे पेश कयो, उहो हिनजो रियल ब्रदर कोन हुयो, हिन भाउ कोन हुयो, पर चई ख़ान मोहम्मद जेको आहे मुंहिंजो भाउ आहे, पर उहो ख़ान मोहम्मद न हो, उहो शफ़ी मोहम्मद हुयो ऐं ज़ात जो जतो ई हुयो। हुन कुबरा खे एज़ अ भेण करे पेश कयो त हीअ मुंहिंजी भेण आहे, पर उहा कुबरा न हुई, उहा सुगरा हुई। अहिड़े क़िस्म जो हुन फ्रॉड कयो, 4.5 लख रुपया खाई वई। जॾहिं केस हलियो त कोर्ट हुननि जे मथां 2.5 लख रुपया ॾंड रखियो ऐं 2 साल सज़ा। उन खां पोइ हुननि सेशन कोर्ट खां बेल वरिती। हाणे इहा आहिनि सूरत हाल। जॾहिं बि माण्हू शादी करे त उनजे ख़ानदान खे ॾिसे, उनजे पस मंज़र खे ॾिसे, उनजे तौर तरीक़नि खे ॾिसे, हुनजे अख़लाक़ियात खे ॾिसे, हुनजे रवादारी खे ॾिसे, हुनजे बिहेवियर खे ॾिसे, हुनजे पस मंज़र खे ॾिसे, उन खां पोइ हुनखे शादी करणु घुरिजे। न त मुड़ुस खे ॿरातियूं 4.5 लखनि में पयूं ऐं उहा माई उन दौरान जॾहिं होॾे केस पियल क्रिमिनल जो प्रोसीडिंग हले पई त हिन वरी फैमिली कोर्ट में ख़ुला जो सूट दाख़िल कयो ऐं ख़ुला बि वठी वई, तलाक बि वठी वई। हाणे उहा ख़बर न आहे कहिड़ी जाइ ते शादी कंदी, मुड़ुस खे का ख़बर कोन्हे। सोचे सम्झी फ़ैसिलो कजो।
महिरबानी साथी।